सभी दोस्तन के अस्सलाम वालेकुम। वहीदल लैंडर जो सलाम कबूल कंदा। दोस्तों मुझे हमेशा वांगुरु के अजब अर्ज है तो मुझे यूट्यूब चैनल वहीदल लैंडर के सब्सक्राइब करो, लाइक करो और शेयर करो। दोस्तों हाणे हलूं था इन कलाम जी तरफ़ जेका शायरी है थोड़ी अख त मिला ज़िंदगी मुंहिंजी वधे हयाती मुंहिंजी बचे। मतलब हिकिड़ो महबूब के हिकिड़ो सदा हणंदे हिकिड़ी इहा शायरी है जेका अॼु खां मां सम्झां थो त 30-35 साल पहिरीं जो ही कलाम जेको सो ॻायल है मरहूम गुलशेर तीवणू जो आवाज़ में। दोस्तों मरहूम गुलशेर तीवणू माशाल्लाह सुरीलो जान हुयो, पर अफ़सोस जड़ी गाल है जो हू वीचारो जवानी में ही हिकिड़ो हिन दुनिया में रुखसत करे चुको हुयो। दोस्तों यह सागी शायरी और सागी कलाम है जो मामा इलाही बख्श भी पंहिंजे अंदाज़ में गायो है, जेका हाणे जी महफ़िल थियल है पीरल चांडियो पेरूमल शहर जी है, जेका तारीख़ है 22 अक्टूबर 2023। तो दोस्तों इनके भी ॿुधण न विसारजो ऐं वठंदासीं इजाज़त। जिते भी हुजो ख़ुशि हुजो, मौला अव्हां खे ख़ुशि रखे। अल्लाह हाफ़िज़। ज़िंदगी मुझे वधे थोड़ी अख त मिला, ज़िंदगी मुझे वधे, ज़िंदगी मुझे वधे हयाती मुझे बचे। थोड़ी अख त मिला, ज़िंदगी मुझे वधे, थोड़ी अख त मिला, ज़िंदगी मुझे वधे। साहब जी
मिलन